नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बोज़दार वॾा खां ख़बर ॾींदा हलूं त बोज़दार वॾा थाणे जी हद ॻोठ साईंदाद सियाल जे रवासिन बोज़दार वॾा पुलिस ऐं बाअसर शख़्स जे ॾाढाइनि ख़िलाफ़ ठरी मीरवा बोज़दार वॾा लिंक रोड ते औरतुनि ऐं मासूम ॿारनि समेत सख़्त एहतिजाज मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते ॻोठाणनि औरतुनि मसामात ज़रीना ख़ातून सियाल, मसामात बचल सियाल ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाईंदे चयो त SHO बोज़दार वॾा रहमतुल्लाह सोलंकी पुलिस जे अटालिन साण करे असांजे ॻोठ ते चढ़ाई करे असांजे औरतुनि ऐं ॿारनि खे हरासा करे असांखे बिना जवाज़ जो तंग करे रहियो आहे। बोज़दार वॾा पुलिस कुछ ॾींहं अॻु में असांजे 2 ॼणनि माण्हुनि खे खंबी गुम करे छॾियो आहे। हिननि चयो त असां ग़रीब आहियूं, असांजी केरु ॿुधण वारो न आहे। हिननि IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर खां इंसाफ़ जो मुतालबो कंदे SHO ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे SHO बोज़दार वॾा रहमतुल्लाह सोलंकी पारां सियाल बिरादरी जे 2 माण्हुनि खे खंबी गुम करण जो SSP खैरपुर उमर तुफ़ैल नोटिस वठंदे SHO बोज़दार वॾा खे मुअतल करे संदसि ख़िलाफ़ महकमाती कार्रवाई जो हुकुम जारी करे छॾियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो